birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। मेड़ समेत दादू ज़िले जे अंदर सहाफ़त जी दुनिया में पंहिंजो पाण खे मंझराईंदड़ हक़सत न्यूज़ जो साथी बहादुर ऐं बेबाक सहाफ़ी दोस्तनि जो दोस्त अटल आदमी नेशनल प्रेस क्लब मेहर जो चेयरमैन मोहम्मद कश जाखोड़ी सहाफ़ी अदा मोहम्मद अली शेख खे जनम ॾींहं जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। दुआ आहे त सदाईं सलामत हुजे, आबाद हुजे, सिंध जी जहिड़ी सोनी धरतीअ ते मोर जियां टिलंदो रहे। पारां सरफराज़ अहमद लाखीर, हक़सत न्यूज़ मेहर। वधिक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो असांजो चैनल हक़सत न्यूज़ ऐं वधीक अपडेट्स ॾिसण जे लाइ फेसबुक ते वञो, असांजो पेज लाइक कयो हक़सत न्यूज़, यूट्यूब ते असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन दबायो ऐं हर ग़रीब ऐं मज़लूम जो आवाज़ हक़सत न्यूज़ अव्हांजी लाइ 24 घंटा असांजा नुमाइंदा तव्हांजे इंतज़ार में आहिनि। फ़क़ति हिकु कॉल करण जी ज़रूरत आहे ऐं असां पहुचाईंदासीं अव्हांजो आवाज़ अहिला अहिवाननि ताईं। हर मज़लूम ऐं ग़रीब जी पुकार, हक़सत न्यूज़।